नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त दरगाह शरीफ़ हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे नायब मुख्य फ़कीर सुभान अली हिंगोरो वरियामाणी फैज़गंज में फ़ौत थियल फ़कीर अब्दुल वाहब शर जे वारसनि सां ताज़ियतूं कयूं ऐं हुरमुजाहिद फ़कीर अल्लाह बख़्श चांग जे लाॾाणे ते संदसि वारसनि सां ताज़ियत कई। जंहिं बाद ॻोठ रहमतुल्लाह चांग पहुची हुरमुजाहिद सुल्तान फ़कीर सां चाचा ऐं हुरमुजाहिद फ़कीर मोहम्मद खान चांग सां वाले जी वफ़ात ते ताज़ियत कई। जंहिं बाद अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिन चयो त पूरी दुनिया में मौज़े मर्ज़ पखिड़िजी वियो आहे। एहतियात कयो, नमाज़ क़ाइमु कई वञे, अल्लाह पाक जो ज़िक्र जूं 4 तस्बीहूं पढ़ियूं वञनि। असां सभिनी ते अल्लाह साईं जो करम थी वेंदो। मौजूदा हालत में सरंदी वारनि हिन ॾुखे वक़्त में मिसकीननि जी ख़िदमत कनि त जीअं ॾुखियो वक़्तु मां आसानी सां गुज़री सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।